अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। ॿ टे ॾींहं इंटरनेट ते कोन आयासीं, कुझु थोरी तकलीफ़ हुई गले जी, त हुनजे लाइ अॻी राति बि दवा वठी आयासीं। जेका राति गुज़री हुई हिन राति बि दवा वठी आयासीं। मिड़े कुझु अॼु कुझु परत आहे, सोचियोसीं तव्हां सां बि कुझु ॻाल्हि ॿोल थी वञे। ॿ हिकिड़ियूं नंढड़ियूं कहाणियूं आहिनि ऐं सुठी हुननि में सम्झाणी आहे। हिकु हमरा हुयो, उन वटि हिकिड़ो तोतो धारियल हुयो। पोइ उहो हमरा वेंदो हुयो जलसनि ते पंहिंजे मुर्शिदनि ॾे, जीअं असां वटि थींदो आहे को आलिम ईंदो आहे, माण्हू ईंदो आहे, तक़रीर ॿुधंदो आहे। पोइ रोज़ु रोज़ु पियो वेंदो हुओ। हिकिड़े ॾींहुं तोते हुन खां पुछा कयो, चई मालिक तव्हां रोज़ु काॾे वेंदा हुओ? चई मां वञा थो पंहिंजे मुर्शिदनि जी तक़रीर ॿुधणु। चई पोइ त छा ॿुधंदा हुओ? चई सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि असांखे, क़ुर जूं, हदीस जूं। चई पोइ हुन मां तूं छा पिरायो आहे? चई मां सभु कुझु पिरायो आहे। चई मूंखे तो में तब्दीली त कोन थी अचे नज़र, जेका तो में तब्दीली आई हुजे। चई तोखे ख़बर न पवंदी आहे। चई भला हिकिड़ो कमु कजांइ मालिक। चई कहिड़ो? चई पंहिंजे मुर्शिद खां पुछा कजांइ त मां कॾहिं पिंजरे खां आज़ादु थींदुसि। चई ठीकु आहे। उहो त वियो हलियो तक़रीर ॿुधणु। उते पुछा कई हुन खां मुर्शिद खां। मुर्शिद हुनखे चयो त अगरि तोतो पंहिंजी कोशिशि करे त सुभाणे आज़ादु थी वेंदो। मोटी आयो, तोते पुछा कयो हिन मां, चई मालिक ॾे वाल तव्हांजे मुर्शिद छा चयो? चई मुंहिंजे मुर्शिद चयो अगरि तोतो कोशिशि करे त सुभाणे आज़ादु थी वेंदो। चई ठीकु आहे। तोते ते खिली ॾिनो। मालिक गौर ई कोन हुनसि, सम्झी मालिक त हुनजो हलियो वियो। राति थी, सुबुह थियो, ॾिठो हिन मालिक जो तोते खे जो ॾिठी त तोतो पिंजरे में अंदरि मोह पियो आहे। हिन चयो अड़े हे छा, माना तोतो मरी वियो राति? पिंजरे जो दर खोले तोते कढी ॿाहिरि रखियईं त तोतो ओॾी महिल ई उॾामी वियो। हिन चयो हे छा? तोतो उॾामी वञी मोटी अचे दर ते वेठो त पुछा कयसि हिन मालिक, चई ॾे वाल इहो कहिड़ो फंधु कई? चई ॻाल्हि ॿुध, तूं मुर्शिद ॾे रोज़ु पंधु कंदो आहे, पर तूं हुन मां कुझु न पिरायो। मूंखे मुर्शिद सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चई, जंहिंमां मां आज़ादी वठी वियुसि, मां आज़ादु थी वियुसि। तुंहिंजे मुर्शिद मूंखे हिकिड़ो कौल चयो, मां हुनखे दिलि में अंदरि रखियो ऐं उन ते मां अमल कयो, त अॼु ॾिस मां आज़ादु थी वियुसि पिंजरे मां। ॾिस, ऐं तूं हेतिरियूं तक़रीरूं ॿुधींदो पियो, हेतिरो मुर्शिदनि ॾे वञींदो पियो, कहिड़ो तूं अमल कयो? तुंहिंजा त टपड़ साॻा ई आहिनि, तोमें त का तब्दीली कोन आई आहे। जेके तूं ॻाल्हियूं ॿुधियूं, मुर्शिद जेको तोखे ॿुधाए थो, तोमें त को फ़र्क़ु ई कोन आहे। तूं त उअं ई लॻो पियो आहीं। न त जेको माण्हू मुर्शिदनि ॾे पंधु कंदो आहे या आलमनि ॾे पंधु कंदो आहे, कुझु न कुझु त फ़र्क़ु अचणु खपे न। तोमें त को बि फ़र्क़ु कोन आयो। तुंहिंजे मुर्शिद जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे त आज़ादु कराए छॾियो, की हाणे मां हलायां थो। तोतो त हलियो वियो। दोस्तो ईअं ई हूंदो आहे, अगरि मुर्शिदनि ॾे माण्हू वञे थो या आलमनि ॾे वञे थो, माण्हू उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल बि करे, जेके ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि उन ते अमल करणु खपे। भई खामखा जा पंध करणु कहिड़े कम जा? जे अमल न थियो त पोइ फ़ाइदो कहिड़ो वञण मां? ऐं वरी ॿी ॻाल्हि आहे, शहर जो बादशाह जेको उहो छा कंदो हो, राति जो वेस मटाए ऐं पोइ शहर जो चकर ॾींदो हुयो, ॾिसां त मुंहिंजे शहर में छा थो थिए, मुंहिंजी हुकूमत में। अॻे दौर जा बादशाह ईअं कंदा हुया। पोइ मज़ूरनि वारा कपिड़ा पाए शहर में चकर ॾींदो अचे पियो, ॾिठईं हिकु जाइ ते हिकिड़ो लाश पियो आहे, को माण्हू ई वेझो कोन थो अचे, माण्हू परे परे बीठा आहिनि। हिन जे पुछा कयो माण्हुनि मां, चई हे कंहिंजो लाश आहे हिते पियो आहे, हिन खणो चवनि था? इहो चई वॾो गुनाहगार हुयो, त सभु तमामु ख़राबु माण्हू हुयो, असां हिन जो लाश न खणंदासीं, भली त ख़राबु। हुन चयो पोइ बि इंसानु त आहे, इंसानु आहे पर तमामु ख़राबु माण्हू हो हे। ठीकु आहे। हिन बादशाह छा कयो, उन लाश खे खणी पंहिंजे कुल्हे ते खणी सिधो पुछा की हुननि मां किथां जो आहे? फलाणे पासे घर आहे हिन जो। खणी अचे दर खड़काई, हुनजी घरवारी जो दर खोलियो, उते जिन लाश रखियो त हुनजी घरवारी जो ॾिठो हिनखे त रोअण में शुरू थी वई। जीअं त मां तोखे चवंदी हुयसि त तूं जेको कमु करीं थो त को बि तुंहिंजे वेझो कोन ईंदो, को बि तुंहिंजे लाश जी मालिकी न कंदो। अॼु साॻियो उहो ई कमु थियो न। हिन बादशाह हिन खां पुछा कयो त कहिड़ो कमु हे कंदो हुयो, जो माण्हू हुन जे वेझो ई न पिया अचनि? माण्हू त ॻाल्हियूं कनि, तमामु ख़राबु हुयो। उनजी ज़ाल चयो त हिन जहिड़ो भलो माण्हू को थींदो ई कोन। कि इहो कीअं? इहो ईअं त
इहे शराब खाने ते वेंदो हुयो, उतां समूरियूं बोतलूं ख़रीद करे हिते घर अचे नाली मंदरु हारे छॾींदो हो ऐं माण्हू हिनखे ॾिसंदा शराब खाने वञे थो। पोइ वरी वेंदो कोठे ते वेंदो, हुननि खे वञी पैसा ॾेई ईंदो, हिकिड़ी औरत खे पैसा ॾींदो, पैसा ॾे अॼोकी राति जा दरवाज़ो बंदि करे छॾिजांइ, अॼु काॾे न वञिजांइ। हुनखे पैसा ॾेई पोइ मोटी अचे वेही वरी अलाह जी इबादत वेही कंदो हुयो, चवंदो मालिक शुकुरु आहे तुंहिंजो, मुंहिंजी इबादत क़बूलु कजांइ, मां जेके कम कयां थो मुंहिंजा क़बूलु कजांइ। इहे पोइ हिकु ॾींहुं मां हिनखे चयो, मां चयो जेको तूं वञी थो माण्हू तोखे उन नज़रों था ॾिसनि था, हे शराब खाने बि वञे थो ऐं कोठे ते वञे थो, रंडियुनि ॾे वञे थो, माण्हू सभु तोखां नफ़रत कनि था, केरु तोखे चयो लाश खाइण में कोन ईंदो। जे मूंखे खिलियो चवंदो हुयो त भली को मुंहिंजो लाश खाइणु अचे न अचे, पर मुंहिंजो लाश जेको वक़्त जो जेको बादशाह हूंदो न उहो मुंहिंजो लाश अचे खणंदो। त अॼु त मां तोखे वेठो, तूं हिन जो लाश खणी आहीं। हुन बादशाह जी अखियुनि में पाणी अची वियो ऐं बादशाह हिनखे चयो त जेका हिन ॻाल्हि कई बिल्कुलु सही आहे, मां ई वक़्त जो बादशाह, हिन महिल जो मां इहे मज़दूरनि वारा कपिड़ा पाए शहर जो गश्त पियो कयां, पोइ थी सघे थो हिन जे करे ई को मां आयुसि, अलाए त छा अलाह ताला मूंखे मोकिलियो, त मां ई आहियां बादशाह हिन शहर जो, हिन मुल्क जो, मां हिन लाश खणी आहियां, तूं बेफ़िक्र थी। सुबुह जो मां पाण ई अची हिन वठी ईंदुसि, अचे हिनखे वींचारे, हिन कफ़न ॼाराए, सॼो इंतिज़ाम मां पाण करे हिनखे त पाण क़ब्रिस्तान खणी हिनखे दफ़न वञी कंदासीं। हिन जेका ॻाल्हि कई हिन ॻाल्हि सही आहे, मां ई बादशाह आहियां वक़्त जो। सो दोस्तो, माण्हू जॾहिं बि अखियुनि सां का शइ ॾिसे थो, पोइ माण्हू उन थोरो वीचार करे, उन जी जांच करे, उन खां पोइ माण्हू उन जे नाले ॻाल्हाए त हीउ ख़राबु आहे या भलो आहे। माण्हू त खामखा ॾिसंदा आहिनि, परे खां ई चवंदा आहिनि हे त सही न आहे, पर घटि में ॾिसी माण्हू सोच करे, उन जी जांच करे, पोइ माण्हू कंहिंजे मथां को इल्ज़ाम हणे। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि इहे कहाणियूं पसंदि अचनि त लाइक ऐं शेयर कजो ऐं असांखे बि दुआ में यादि कजो। अस्सलामु अलैकुम।